पीपी शहीद भुट्टो मीर मुर्तज़ा भुट्टो जे पगदार पुट जूनियर ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो घारो पहुचण ते शानदार इस्तक़बाल कयो वियो। जंहिंखां पोइ शहीद मीर मुर्तज़ा जे वेझे साथी शहीद ग़ुलाम रसूल हिंगोरो जे भाउ गुल मोहम्मद हिंगोरो जी वफ़ात ते ग़ुलाम नबी हिंगोरो हाउस ते पहुची ताज़ियत कई, जिते मीडिया सां ॻाल्हि ॿोल्हि कंदे पीपल्स पार्टी खे निशानो बणाईंदे चयो त ही सरकारी पीपल्स पार्टी वारा सिर्फ़ विकिणण ऐं कमाईंदड़ टोलो आहिनि। हिननि खे अवाम जो को बि ॾुख सूर या अहसास कोन्हे। केनालनि जी अदावत ख़िलाफ़ मौक़िफ़ ॾींदे चयो त सिंध मुकमल तौर केनालनि खे रद्द करे चुकी आहे। इन बावजूद वफ़ाक़ी हुकूमत होड़ ते क़ाइम आहे। सिंधु दरिया सिंधियुनि समेत सिंध में रहंदड़ हर जीवत जो जियापो आहे। इन ते को बि समझोतो न कंदासीं। वफ़ाक़ी हुकूमत खे सिंध सां बहितर सलूक करणु घुर्जे। पंजाब जूं ख़ैराबाद रेगिस्तानी ज़मीनूं सिंधु दरिया ते आबाद करण जी कोशिश कई पई वञे। केनालनि वारे मसइले ते सिंध जो बचो बचो न्याणियूं वकील शागिर्द मज़दूर हारी आवाज़ उथारे रहिया आहिनि। असीं ॾिसूं पिया त केनाल ठहनि पिया। सिंध में अॻवाटी पाणी जी खोट आहे ऐं सिंध जूं ज़मीनूं बंजर थी सुकी रहियूं आहिनि। इन बावजूद वफ़ाक़ी सरकार पंहिंजी होड़ ते क़ाइम आहे। हुन सिंध जी आवाम खे पैगाम ॾींदे चयो त हिन जिदोजहद में असीं ऐं अव्हां सभु गॾु आहियूं। ही मसइलो असांजो जीअण मरण जो मसइलो आहे। हिक सवाल में जे जवाब में हुन चयो त फ़िलहाल इलेक्शन जो को इरादो सिंध जी अवाम सां मुलाक़ातूं करियां पियो ऐं सिखां पियो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची